मोहतरम दोस्तों हिन महिल असां हिन वीडियो वॉल्यूम 3 मरूम जलाल चांडी साहब जी महफ़िल जो ही ॿियो नंबर कलाम ॿुधासीं जंहिंजा शाइर आहिनि मेहर फ़क़ीर। कलाम जा ॿोल आहिनि मुंहिंजी दिलि थी चवे तो सां अची ॻाल्हियूं कयां मां, जे मुंहिंजो हुजे ॾो त पेरे बि पवां मां। दोस्तों हिन वीडियो महफ़िल लाइ असां सां ताउन कयो आहे असांजे प्यारे दोस्त हबीब रहमान चांडियो ते लाड़काणे वारे। हिन महफ़िल जूं जेके हिन ख़ासि करे कलाम जूं ख़ासि मूवमेंट या क्लिप्स आहिनि उहे मां तव्हांखे ॾेखारींदो हलंदुसि। त हिन कलाम ते ही दोस्तो ॾिसो माण्हू जलाल चांडी साहिब जे अॻियां झुमरियूं खेॾी रहिया आहिनि ऐं ख़ूब पैसा बि घोरीनि था पिया जलाल साहिब ते ऐं ख़ुशी वठां ऐं पाण बि जलाल चांडी साहिब दोस्तो हिन कलाम में वॾो ऐं हिन महफ़िल सॼी में साईं ख़ुशी ऐं मूड वटां ही कलाम ॻायो अथनि। ही क्लिप अवां नोट कजो दोस्तो। ही हिकु हमरा खे जलाल साहिब पाण इशारो करे हथ खां वठी चपड़ी रखी करे ऐं हथ खां वठी पाण बि हिन कलाम ते झुमिर खेॾी रहिया आहिनि ऐं कलाम ॻाए बि रहिया आहिनि बराबरि। उमेद दोस्तो ही मूवमेंट ऐं पूरो कलाम तव्हांखे पसंदि ईंदो। मुंहिंजे चैनल अब्दुल अज़ीज़ चाचड़ खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी। कलाम दिलाए सब जी फरमाशा कड़ा नाला वठा सब जी फरमाशा बावला चचर जी फरमाशा अली नवाज खान चचर जी फरमाशा इमाम दीन सोलंकी जी फरमाशा आशिफ खान चावण जी फरमाशा असगर खान चांदी जी फरमाशा मुलावर सोलंकी जी फरमाशा करीम ज़ौर जी फरमाशा कासिम मुझे पुट जी फरमाशा मंजूर खुश्क जी फरमाशा ऐं हिकु सौंद वारो अली गौर खास केरी जी फरमाशा वो तुझी दिल जचवे तो सवची ॻाल्हियूं कयां तुझी दिल जचवे तो सवची ॻाल्हियूं कयां जे मुंहिंजो हुजे तो पेरे
आसिफ खान ज़रदारी ऐं हाजी हाशिम शेखरजी मुंहिंजो दोस्त बनवार सानगी जी फरमाइश गुलाम शबीर जी ॻाल्हि Yeah.